कुर्बानी हर उन साहिब निसाब शख्स जे मथां वाजिब आहे जंहिंखे अल्लाह ताला एतिरी दौलत ॾिनी आहे जो उहो चांदी जे अंदरि निसाब यानी 52.5 तोला चांदी जो मालिक आहे या उन जी मालियत जो मालिक आहे। जेकॾहिं सोन आहे त सोन में 7.5 तोला सोन या उन जी मालियत जो मालिक आहे त उन शख्स जे मथां कुर्बानी वाजिब आहे। हिकिड़ो मसइलो ॿियो आहे त जेकॾहिं कुझु चांदी आहे ऐं कुझु सोन आहे, जेकॾहिं 1-2 तोला सोन जा आहिनि ऐं थोरी चांदी आहे त पोइ इन्हनि ॿिन्ही खे मिलाए 2 माल शुमार कंदासीं। जॾहिं 2 माल शुमार थींदा त पोइ ॿिन्हिनि जी क़ीमत खे मिलाए करे हिकु निसाब शुरू थींदो, यानी चांदी जो निसाब त मुकमल थी सघे थो। तंहिंजे करे इन शख्स जे मथां कुर्बानी वाजिब थिए। आम तौर ते तव्हां असां जेकॾहिं ॾिसूं त चांदी जेका आहे 52.5 तोला त उन जी क़ीमत हिन वक़्तु घटि आहे, तक़रीबन इहा 1.5 लख खां मथे थींदी। तंहिंजे करे जंहिं शख्स वटि अगरि एतिरो माल मिल्कियत आहे जेको ज़रूरियात ज़िंदगी खां ज़ाइद आहे, त अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आम तौर ते रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु थियनि थियूं, उन्हनि खां अलावा ज़ाइद जेकॾहिं कुझु आहे त पोइ उन जे मथां कुर्बानी वाजिब थींदी। लेकिन उहो जॾहिं निसाब खे पहुचे, कम अज़ कम जेको निसाब आहे उहो चांदी जो निसाब आहे जेको तक़रीबन हिन वक़्तु उन जी मालियत 1.5 लख खां कुझु मथे वेंदी। तंहिंजे करे 1.5 या 2 लख जे विच में अगरि कंहिं वटि पैसा वग़ैरह या ज़ाइद सामान मौजूदु आहे उन शख़्स जे मथां कुर्बानी वाजिब। अहिड़े तरीक़े सां कुझु जानवर उहे हूंदा आहिनि जिन में कुर्बानी न थींदी आहे। मसलन कंहिं बि ऐबदार जानवर में कुर्बानी नाहे करणी। मसलन कोई अहिड़ो जानवर आहे जंहिंजो कनु मुकमल मसलन कटिजी वियो आहे या जंहिंजो मुकमल पुछ कटिजी वियो आहे, या जेकॾहिं कंहिं जानवर जा सिंग भॼी पिया आहिनि। हा, सिंग भॼण जो हिकिड़ो मतिलबु हीउ बि आहे त सिर्फ़ु सिंग भॻो आहे, यानी मथियो खोल उन जो निकिरी वियो आहे, हेठियो बाक़ी उन जो जेको आहे मादो उहो मौजूदु आहे, त उन जानवर जी कुर्बानी थी सघे थी। पर जेकॾहिं पाड़ खां मुकमल सिंग भॼी पियो आहे त पोइ इन जानवर जी कुर्बानी जाइज़ कान थींदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं कंहिं जानवर जे अखि का ख़राब थी वई आहे, हिकिड़ी अखि सही आहे हिकिड़ी ख़राब आहे, त इहो बि आइब आहे, इन जानवर जी कुर्बानी न थींदी। कॾहिं कॾहिं हीअं बि थींदो आहे जानवर जूं अखियूं ॿई बराबरि सही हूंदियूं आहिनि, ॾिसण में सही हूंदियूं आहिनि, लेकिन हिकिड़ी अखि जी नज़र ख़तम थी वेंदी आहे। जेकॾहिं इहा नज़र 3 हिसे खां वधीक ख़तम थी चुकी आहे त पोइ इन जानवर जी कुर्बानी बि सही न थींदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं कंहिं जानवर एतिरो कमज़ोर आहे जेको ईदगाह ताईं बि नथो वञी सघे जिते हुनखे ज़िबह कजे, त पोइ उन जी कुर्बानी बि ठीकु कान्हे का, उन जी कुर्बानी बि सही कान थींदी। कुर्बानी जे जानवरनि में उन जी उमिरि जो एतबार कयो वेंदो आहे। जानवर जी उमिरि खे ॾिठो वेंदो आहे। जेकॾहिं उमिरि उन जी बराबरि पूरी आहे त पोइ उन जी कुर्बानी थींदी, पर जेकॾहिं उमिरि खुटल आहे त उन जी कुर्बानी न थींदी। असां वटि छा थींदो आहे, आम तौर ते जानवरनि जा ॾंद ॾिठा वेंदा आहिनि। मसलन जेकॾहिं बेड़ांदो आहे या चोॿो जानवर आहे त पोइ उन जी कुर्बानी कंदा आहिनि, यानी सम्झंदा आहिनि त हीउ जानवर उमिरि ते पहुची वियो आहे, यानी इन्हनि ॾंदनि जो ताल्लुक़ इन उमिरि सां न आहे। ईअं थी सघे थो त उमिरि जे पूरे थियण सां उन्हनि जा ॾंद भॼी पवनि, इहो तजुर्बे मालूम थी सघे थो, ईअं हुजे। लेकिन कॾहिं कॾहिं ईअं बि थी सघे थो जानवर जी उमिरि त घटि हुजे ऐं ॾंद भॼी पवनि, या जानवर जी उमिरि त वधी वई आहे लेकिन ॾंद न भॼनि, ईअं बि थी सघे थो। या हीउ बि मामिलो थी सघे थो जिन खां तव्हां जानवर वठो था, ईअं थी सघे थो उहो माण्हू अहिड़े क़िस्म जो ठग माण्हू हुजे ऐं उहो पाण सायो करे जानवर जा ॾंद भञी करे ऐं उहो तव्हांखे पेश करे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो जानवर आहे जंहिंजी उमिरि जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि खुटल आहे पंहिंजी हद खां, त पोइ उन जानवर में कुर्बानी न थींदी। मसलन छेलो आहे या मसलन छेलो आहे त छेले जे अंदरि जेका कुर्बानी थींदी उहो कम अज़ कम साल जो हुजे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं गऊं आहे, मसलन ढगो आहे या पाॾो आहे त उन्हनि में कम अज़ कम 2 साल जो हुजे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं उठ आहे उहो 5 सालनि जो हुजे, यानी इहा उन्हनि जी उमिरि आहे। उमिरि खां जेकॾहिं घटि जानवर आहे उन जे अंदरि कॾहिं बि कुर्बानी वाजिब न थींदी आहे। जेकॾहिं साहिब निसाब जंहिंजे मथां कुर्बानी शरीयत जे तरफ़ वाजिब आहे, कोई बि जानवर वठे थो ऐं जानवर वठण खां पोइ उहो जानवर हलाक थी वियो या उहो जानवर गुम थी वियो, जेकॾहिं जानवर गुम थी वियो आहे ऐं हलाक थी वियो आहे त पोइ इन शख़्स जे मथां जेको साहिब निसाब आहे इन जे मथां ॿियो जानवर वठणु वाजिब आहे, ॿियो दफ़ो इनखे कुर्बानी करणी पवंदी। जेकॾहिं इन साहिब निसाब खे पहिरियों जानवर बि मोटी मिलियो जेको गुम थी वियो हुयो ऐं कुर्बानी खां अॻु में 2 जानवर मुयसर थी विया जेके 2 हिन कुर्बानी जे लाइ वरिता आहिनि, त पोइ उन सूरत में साहिब निसाब जेको मिल्कियत जो मालिक आहे त उन जे मथां हिकिड़ी कुर्बानी थींदी, 2 जानवर ज़िबह करणु लाज़मी न हूंदा। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो उहो शख़्स हूंदो आहे जेको पंहिंजे शौक़ मां, जंहिंजे मथां शरीयत जे तरफ़ां पाबंदी न हूंदी आहे,
शरीयत जे तरफ़ां वाजिब न हूंदी आहे कुर्बानी, लेकिन पंहिंजे शौक़ मां उहो कुर्बानी कंदो आहे। जानवर हिकिड़ो ख़रीद करे थो, ग़रीब आहे हिकिड़ो जेके, लेकिन कुर्बानी जो जानवर वरितो आहे। हाणे जेकॾहिं कुर्बानी जानवर उन जो गुम थी वियो, अगरि गुम थियण खां पोइ इन शख़्स जे मथां कुर्बानी त कान्हे का हाणे, छो त जानवर गुम थी वियो आहे, ॿियो वठी नथो सघे। पर जेकॾहिं इन माण्हू ॿियो जानवर ख़रीद कयो, हिकिड़े जो गुम थियण खां पोइ ॿियो बि वरितो आहे, त पोइ इन सूरत में अगरि कुर्बानी जे ॾींहंनि खां अॻु में हिनखे ॿियो जानवर, पहिरियों जानवर मिली वियो, त पहिरियों ऐं ॿियो गॾाए हिन ग़रीब खे ॿई इहे ज़िबह करणा पवंदा। छो त शरीयत जे अंदरि हिन जे मथां वाजिब कुझु बि कोन हो, लेकिन हिन पंहिंजे मथां ॿई जानवर पाण वाजिब करे छॾिया। आमतौर ते तव्हां ॾिठो आहे, ॿुधो आहे उलमा इकराम खां, नफ़िल जॾहिं माण्हू शुरू कंदो आहे उनखे पूरो करणु वाजिब हूंदो आहे। तंहिंजे करे हिन शख़्स ॿई इहे जानवर नफ़िली तौर ते पंहिंजे मथां वाजिब करे छॾिया, तंहिंजे करे ॿई जानवर ज़िबह करणु लाज़िम थी पवंदा। अगरि कंहिं शख़्स हिकिड़ो छेलो वरितो आहे, मसलन जानवर वरितो आहे ज़िबह करण जे लाइ, कुर्बानी जे लाइ मुतयन करे छॾियो आहे, हाणे उहो चाहे थो त मां हिन जानवर खे खपायां ऐं ॿियो वठां, त छा इन जी शरीयत में कहिड़ी हैसियत आहे? अगरि हिन माण्हू कोई जानवर वरितो आहे, मसलन छेलो वरितो आहे, हाणे जेकॾहिं इहो छेलो पंहिंजो खपाए ऐं ॿिए कंहिं जाइ ते कुर्बानी थो करे, यानी हिसो थो रखे कंहिं जाइ ते, या ॿियो को जानवर वठे थो, त शरीयत में इन जी हिकिड़ी हैसियत हीअ आहे त शरीयत जे अंदरि इन माण्हू खे हुकुम हीअ आहे शरीयत जे तरफ़ां त इहो जेको छेलो आहे, मसलन जेकॾहिं इहो 50,000 जो छेलो हुयो, त तोखे हाणे जेकॾहिं खपाए करे ॿियो वठी ईंदो, इन खां घटि वारो न आहे वठिणो, यानी इन खां कम अज़ कम बराबरि हुजे या इन खां मथे हुजे। जेकॾहिं कंहिं जाइ ते हिसो बि रखे थो त कम अज़ कम उन जे बराबरि हुजे या हिसो उन खां मथे हुजे। पर जेकॾहिं हिकिड़े शख़्स मसलन 50,000 जो छेलो वरितो आहे ऐं उहो बाद में खपाए ऐं वरो घटि वारो छेलो वरितो आहे, 40,000 ते वठी आयो आहे, त पोइ इन शख़्स जे लाइ मथियां जेके 10,000 हुया, इहे 10,000 सदको करणु वाजिब आहे। इहे 10,000 पाण खे कॾहिं बि इस्तेमालु न आहिनि करणा, बल्कि इहे 10,000 ग़रीबनि मिस्कीननि में सदको करे छॾींदो, पोइ भली हे पंहिंजो छेलो मटाए, जानवर मटाए, इनखे इहा इजाज़त हूंदी। बाक़ी आम तौर ते जेको जानवर कुर्बानी जे लाइ मुतयन कयो वेंदो आहे, हे मुक़ररु थी वियो आहे, त पोइ उनखे मटाइणु इहो मुनासिब न आहे। अगरि अहिड़ो जानवर आहे जंहिंमें 7 माण्हू शरीक आहिनि ऐं 7 ॼणा चाहिनि था त असां सभु गॾिजी करे हिन जे मथां छुरी हलायूं, अगरि 7 माण्हू गॾिजी करे छुरी में हथ विझनि था, त पोइ उन सूरत में 7 माण्हुनि खे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़णी पवंदी। जेकॾहिं उन्हनि 7 माण्हुनि मां को हिकिड़ो पढ़े थो या 2 पढ़नि था, ॿिया नथा पढ़नि, त पोइ उन सूरत में जानवर हलाल न थींदो, बल्कि इहो जानवर हराम थींदो। यानी जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे सभिनी खे गॾिजी करे ज़िबह करण जो हिकिड़े जानवर खे, त पोइ उन सूरत में तव्हां सभिनी खे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़णी पवंदी। अगरि तव्हां मां कोई बि नथो पढ़े या कुझु पढ़नि था कुझु नथा पढ़नि, इन सूरत में जानवर हराम थी पवंदो।